साईं ये कहानी आहे मूमल ऐं राणे जी। हीअ कहानी वॾी मज़ेदार आहे। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए तव्हां ॿुधंदो त तव्हांखे बि मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो ई सड़ंदो अॼु थे बाहि बरे। हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ही कूड़ी दुनिया जो बादशाह हुजे। पोइ हिन बादशाह हुजनि 2 धीअर, हिक जो नालो मूमल हुजे, ॿीअ जो नालो सूमल हुजे। पोइ वॾे मां जेकी हुई सा मूमल हुई, नंढी जेकी हुई सा सूमल हुई। पोइ बादशाह जो प्यार घणो जो हुयो जो वॾी धीअ सां हुयुसि, मूमल सां। पोइ बादशाह जी दादली बि उहा घणी हुई। पोइ बादशाह जो हिकिड़ो हुयो जादुई मंतर, खंदीर जो ॾंदु हुयो। पोइ उन में हिन जो जादुई मंतर रखियलु हुयो। पोइ हीउ अहिड़ो कमु कंदो हुयो, दरिया ते वेंदो हुयो, दरिया ते इहो मंतर हणंदो हुयो त दरिया सुकी वेंदो हुयो। पोइ दरिया जे विच में हिन जी हिकिड़ी गुफ़ा हुई। पोइ दौलत जेकी बि हुई, सोन वग़ैरह जेको बि हुयो सो उन गुफ़ा में अंदरि रखी ईंदो। पोइ वरी दरिया जे कपर ते बि वरी साॻियो मंतर जो कढंदो हुयो त उहो साॻियो दरिया वरी साॻे हिसाब सां वहंदो हुयो। पोइ हिन जी दुनिया जेकी आहे चोर चकारीअ खां सभु शइ खां हथीकी थी वई। पोइ जेकी बादशाह जी धीउ हुई मूमल, पोइ उन अहिड़ो कमु कयो, हिकिड़ो पेनू फ़क़ीर उते सदा आहे, उन पेनू फ़क़ीर खे उहो खंदीर वारो जादू वारो मंतर वारो खंदीर वारो ॾंदु उनखे ॾेई छॾियो। पोइ पीउ जो आयो, हिन खां पुछा की न भाई अहिड़ो आरे पारे मुंहिंजी शइ हिते रखियल आहे, उहा काॾे वई? हिन जो भाई हिकिड़ो पेनू फ़क़ीर आयो सो मूं उनखे ॾेई छॾी आहे। बादशाह सोचे थो बणा पेनू फ़क़ीर कई बादशाहियूं रुलण वारो। बादशाह जे भले इहा ख़बर ॿुधी त बादशाह मथां थी हेठि किरी पियो। बादशाह जो किरी पियो त धीउ वाणियो हो बि सो वाणिया जेका हूंदा आहिनि त होशियारु ऐं चालाक हूंदा आहिनि। पोइ हुन छोकिरीअ खे दिमाग़ घणो मूमल खे। हुन ड्रोड़ी अचे पंहिंजे पीउ खां पुछा के बा छा थियो? चइबा जेको कुझु हुयो मुंहिंजी दुनिया दौलत गॾु थियल हुई, सभु जेकी शइ हुई सो उहा मुंहिंजी तूं विञाए छॾी। मुंहिंजी महिनत जेकी बि हुई सो तूं लोड़े छॾी। सो जेको इहो जादू जो कमु हुयो मुंहिंजो सॼो हुयो मंतर रखियलु हुओ इन खंदीर वारे ॾंद में, तूं उहो फ़क़ीर खे ॾेई छॾियो। सो मुंहिंजी दुनिया सॼी तबाह करे वेही रही। हाणे तूं दादली धीउ आहे, तोखे कुझु करे बि नथो सघां, हाणे छा कयां? पोइ हुन वटि दिमाग़ घणो हुयो। मूमल पीउ खे चवणु लॻी, बा हाणे तुंहिंजी दुनिया विञाई मूं आहे, हाणे तोखे दुनिया ओतिरी गॾु करे मां ई ॾींदमि। मुंहिंजे करे नुक़सानु त कोई पियो आहे न? छो त कॾहिं हुनखे पीउ नुक़सानु मतिलबु त छिड़ब न ॾिनी हुई। पीउ खे हीअ कंफ्यूज़ या बहरहाल परेशान न पियो ॾिसी सघे। पीउ खे चई हाणे मूंखे हिकिड़ी अलॻि मलात मां ठाराईंदमि, पोइ मूं ते छॾे ॾे, जेकी तुंहिंजी दुनिया वई आहे उहा मां वापसि आणींदुमि। हुन चयो बा कुझु बि कर, पर मूंखे पंहिंजी दुनिया खपे। पोइ मूमल अहिड़ो कमु कयो, पंहिंजे हिसाब सां मालात ठाराए। पोइ उन में वड़ वकड़ ते घिटियूं ठाराए, उन में खूह हिकिड़ा वॾा खोटराए उहे ठाराए, उन में अंदरि शीखूं वग़ैरह विझराए छॾियईं। हेॾे होॾे हिकिड़े पट जा पलंग ठाराई, वागूं अहिड़ियूं सफ़ा बिस्तरा सुहिणा, जीअं उन में को वेह त हेठि हलियो वञे, वञी अंदरि मरी वञे, तबाह थी वञे। भोलनि बांदरनि शींहनि जूं जानवरनि जूं तस्वीरूं मुना छापा बीहारे ऐं जादू जो मंतर पंहिंजा हणी पंहिंजे हिसाब सां ऐं रील बीलनि जानवरनि जा आवाज़ भरे हिन रखी छॾियो। पोइ स्टेज ते चढ़ी सॼे मुल्क खे बि ऐलान कई त बाबा जेको हिन खां मुंहिंजे मतिलबु त मलात खां वठी मुंहिंजे पलंग ताईं पुॼी वियो सो उन सां मां शादी कंदुमि। सॼे मुल्क में इहो पड़ो ॼाराए छॾियो। पोइ जीअं तंहिंखे ख़बर पई तो मोजड़े खे, बाबा तूं मूंसां ॻाल्हि कई, मां ॿिए सां बाबा मूमल जो ही एदात जेको बि हितां खां वठी मुंहिंजे पलंग ते अची पेर रखंदो मुंहिंजो मुड़ुसु उहो आहे। हाणे सही माण्हू चवनि पिया जेको तेको त मूमल मिले त मज़ो पंहिंजो आहे। पोइ सही इहो मुल्क सॼे में ऐलान अचे हो। पोइ 50 ॼणो हिकु जॻह ते अची गॾु थियो। अले काथों काथों जो वण जी काठी पंहिंजे हिसाब सां मूमल जी माइण लाइ सभु अचे पुॻा त मन मूमल मां माणिया। सभु पंहिंजे हिसाब सां अची उते गॾु थिया। पोइ मूमल जी जेकी नौकिरियाणी हुई, जंहिंजो नाथर नालो हुजे ऐं ज़ात जी गुजर हुजे, पोइ सॼो जेको बि मूमल जो छा कोॾियां त जादुई मंतर जे हिसाब सां जेको कुझु बि रखियलु हुयो सभु कुझु उहा संभालींदी हुई। ॿाहिरि जेका माण्हू अवाम अचे पियो, जेको बि अचे पियो हिन जी मूमल खे माणण लाइ, त उन सां मुंहुं बि हीअ नाथर ॾींदी हुई। मूमल बि सुहिणी हुई त नाथर बि पंहिंजे हिसाब सां सुहिणी हुई। पोइ पंहिंजे हिसाब सां हुननि अले कहिड़ो बि हिसाब सां हुननि जेको बि कंहिंखे साड़े मारे छॾिनो, कंहिंखे वरी ज़हर ॾेई मारे छॾिन, कंहिंखे खूह में धिका ॾेई मारे छॾिन। 50 ॼणो ई हिननि माराए फिटी कयो।
उन्हनि मां हिकिड़ो वञी बचियो। उन सोचियो त बणा हेॾा संगीती आया हले काथो काथो जा वीचारा उहे मरिया। 50 ॼणो हुयासीं, मां हिकिड़ो बचियो आहियां। जॾहिं 50 ॼणो मरियो त मुंहिंजी हिकिड़े हथ जी ताड़ी न आहे वॼंदी। हिन इहो सोचे पोयां पेर कया। सियाणे इन विच में राणे खे बि इश्क लॻल हुजे। राणे ॿुधो त बणा मूमल जो ही शर्त ऐं ही कोला, हिन खे बि सफ़ा एॾे ज़हन हुजे त बणा मूमल माणे अचां मां बि। हिन बि इहो इरादो करे पोइ वाणियो हुयो वीचारो, दिलि न पियो अकेलो झरे सघे। पोइ हिन 3 दोस्त ॿिया बि संभराया। 3 दोस्त कहिड़ा हुअसि? हमीद बादशाह, धमचाणी शींहुं ऐं ॾमर भट्टी ऐं चोथों राणो। इहे 4 पंहिंजे हिसाब सां दोस्तनि खे चई बाबा हलणो आहे मूमल जी मतिलबु त काक ते। पोइ हू जेका हुई त मूमल काक जो हुते हिमल ताईं मूमल जी काक मशहूरु आहे। ऐं जेको राणो मेदरो रहंदो हुयो उहो ठठ में रहंदो हुयो। उहो पंहिंजे हिसाब सां उन शहर जो नालो ठठ हुयो। होॾो काक होॾो ठठ में विच में एतिरी विथी हुई जो 4 महीननि जी मंज़िल हुई विच ते। पोइ हे 4 ॼणा दोस्त निकिरी पिया, राणो मेंदरो ऐं हमीद धमचाणी ऐं ॾमर भट्टी। इहे 4 दोस्त हिन सां निकिरी पिया, हकिलना होकार अचनि पिया सिधो सो। दग में हुया त अञा 2 महीननि जो पंधु करे आया। 2 महीननि जो पंधु हिननि खे हुयो त जेको हिकिड़ो ॼणो 50 ॼणे मां मोटियो हुयो उहो ॾिठो हिन परे खां त अचे थो पियो त हिन खे हिन सुञाणे वरितो राणे त इहो हमराह जेको अचे थो पियो इन खे शायदि का तेर पितर इन जी ख़बर हुजे त मूमल जो छा मर्कज़ आहे, छा आहे उते। अची उन खां पुछा कई त ॾेहाल भाऊ काॾे वई? हुन तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाए त बाबा हेतिरे में हीअ ॻाल्हि आहे त असां 50 ॼणा हुयासीं त हुन पंहिंजे हिसाब सां 50 ॼणो ई ख़तमु करे छॾियो। मां हिकिड़ो मोटियो अचां थो पियो सो सूरनि जो मारियल। चई त पोइ हुननि खां पुछा कई भाउ तव्हां काॾे था वञो? राणे मेंदरे वारनि चयो त असां बि ओॾे था वञूं। चई त तव्हां न वञिजो, असां 50 ॼणो न बचिया आहियूं त तव्हां 4 ॼणा हुनजे अॻियां त भाउ को मसइलो ई न आहे। इते साईं हिननि बि हार मञी हू हमराह त वेंदो रहियो। पर हे साईं हिक ॿिए खे सुस फुस करणु लॻा त बेली हाणे जी हेॾो 50 ॼणो जी रन मारियो आहे सो असां चइनि माण्हुनि जे वस में कीअं थी ॻाल्हि। इते जेका हुन जा दोस्त हुया राणे मेंदरे जा उहे हार मञिया, पर राणो हिते हार न पियो मञे। उन राणे चयो त हितां मोटी सूर खणी पोइते न आहे वञण जे, पोइते वेंदासीं त माण्हू थुक थुक हणंदा त मूमल माइण पिया वञो त मूमल जे काक ताणी बि न पुॻो, तव्हां उन शहर ताणी बि न पुॻो, हितां ई वापसि मोटी आयो अहिड़ा ड्रिजणा हो। सो इहो सूर ज़िंदगी लाइ मां कोन खणी हलंदो, मां वेंदोमांव। हिन खे चवणु लॻा जे राणा तूं वेंदे त असां बि तोसां गॾु आहियूं, असां बि हलंदासीं। हिननि सभिनी वरी बि दिलदारी हिक ॿिए खे ॾेई वरी रवाना थी पिया। हकिलंदा होकारंदा वञी उते पुॻा। साईं उते जो पुॻा त ख़बर पई भेड़ खे ॾोको हुयनि बानी साईं उहा नाथर जेकी हुई गुजर जेकी ज़ात जो नाथर उहा निकिरी आई हिननि सां अचे मिली। पर गुजर एॾी सुहिणी हुई उहा नाथर जो बाक़ाइदे बेअंत। हुननि जो ॾिठी त बणा हुन जा ताक निकिरिया, हू यार बेहोशी आहे, एॾो हुनखे हुस्न हुजे। पोइ राणो मेंदरो जेको हुयो सो होशियारु हो, हुनखे दिमाग़ बि हुयो, उहो हिकिड़ो संवत में हुयो। बाक़ी हू हुनजा दोस्त जेका हुन हुस्न जी झलकार न झले सघिया, उहे बेहोश थी विया। पोइ राणे मेंदरे हिन खां पुछा करणु लॻी त ॾेहवाल तूं मूमल आहीं या उन जी का नौकिरियाणी? चई त मां जहिड़ियूं हुन जूं खोड़ गुलाम न, पर हूअ उथंदी सुबुह सवेल सो उहा अञा आरामी पई आहे। पर उहा मूंखां वधीक हुस्न में दंग आहे, मां त उन जी मिड़ई नौकिरियाणी आहियां। हिन चयो त पोइ कीअं थींदो? चई वञेसि बसि। हुनखे चयो त न्यापो ॾिए त आया न 4 मर्द, असां पंहिंजे हिसाब सां आया आहियूं, कोल को बि हूंदो असां हुनजो पूरो कंदासीं। सही नाथर वापसि मोटी वई। हिननि यारनि खे लतूं हणी उथारियो जे सॼी ज़िंदगी भला जिन ॾिठा अथव औरत ॾिठी कोन अथव छा? अड़े हीअ त मूमल जी नौकिरियाणी हुई, या मूमल ॾिसंदो त अञा तव्हां त पोइ मूमल खे त माणींदो पोइ कीअं? हिन जो हीअ नौकिरियाणी? चई हा। हिननि जा वात किटली थिया जे इहा नौकिरियाणी त मूमल छा हूंदी? हिन जो राणा बसि हाणे असां दिलि संभालीसीं। चई एतिरी महिल यको तव्हां ड्रिजो पिया? चयसि बसि राणा छा कयूं, हुस्न असां पहिरियों चकर ॾिठोसीं, झलकार झले न सघियासीं।
सो इन करे बेहोश थी वियासीं। नाथर सिधो सो वञी वई बादशाहज़ादीअ खे चई वञी मुमल खे त हीअ आया आहिनि 4 ॼणा, सो हाणे छा थींदो? हुन चयो त कर को फ़रेब न हू मारिया ते जीअं हिननि सां बि को न को फ़रेब करे हिननि खे मार। नाथर अहिड़ो कमु कयो, तेल मेट पिसाए ॾाढो हेॾो होॾो VIP ठाहे उन में कातुल ज़हर विझी अहिड़ो तेज़ाब जीअं ही पाण ते मखनि त उते खल टिरकी सड़ी मरी वञनि। अची पुगाए न चई पा तड़ तकड़ा कयो, ताज़ा थियो, पोइ तव्हां गुफ़्तगू कंदासीं पाण में। ही तेल मेट आंदो आयांव, वारो खे विझो। हाणे जेको राणो मेंदरो हुयो त उन्हनि में वॾो होशियारु ऐं चालाक हुयो। उन बाबा सभिनी साथियुनि खे झलियो, बाबा केर बि तड़ न करे, ने मेट केर बि न विझे, पंहिंजे हिसाब सां सखणा तर कयो पंहिंजे हिसाब सां, बाक़ी मेट केर बि न विझे। हिननि सां जाई बि राणे सलाह वरिती, हिननि मेट कीअं बि न विधो, पंहिंजे हिसाब सां विझी सिंजी सिंधू बिंदू कढी वरी साॻे हंधि वेही रहिया। उहो जेको मेट हुयो पासे ते हारे हेॾे होॾे पूरे फिटी कयो न। जीअं त बानी सोचियो हूंदो त बसि हाणे नाथर सोचियो त विया ही जेका हुया 4 विया हूंदा, मेट पातो हूंदो, इहे सड़ी खल टिड़की वई हूंदनि, मरी विया हूंदा, इहे काॾों बचिया हूंदा। अचे मोटी त ॾिठे त भला साबुत साॻा ई वेठा आहिनि 4। हिननि सां मिली सिधो सो वरी बादशाहज़ादीअ ॾे वई, मूमल ॾे वञी अॻियों किरी पियसि। चए चुत न आहे तुंहिंजे इन्हनि चईनि सां मुंहिंजो ख़बर न आहे, इन्हनि मां आहे त मर्द को हिकिड़ो मोचारो, बाक़ी अण लखो त अख में को मोतीअ जो माचारो, मतिलबु इन का शाइरी हुई, बहरहाल मूंखे ज़हन ते नथी वेठी। सो हाणे ख़बर नथी पए, आहे चइनि मां मर्द हिकिड़ो, पर 4 सही सलामत वेठा आहिनि जीअं आहिनि तीअं ई। हिन मूमल चयो त वारो कर, वरी को ॿियो फ़रेब कर। हीअ वेही अहिड़ी बुसरी हिकिड़ी पचाए वई सचे गिह मां, बाक़ाइदे हुन में मखण वई, पंहिंजे हिसाब सां मिठाई अहिड़ो सफ़ा VIP तयारु करे उन जे मथां कातुल ज़हर विधियूं वई। सिधो सो वञी ॾिनईं त बाबा वारो कयो, ही तव्हांजे लाइ बुसरी आया, तव्हां आया हो परदेसी, परे खां बुख सुख लॻी हूंदो, सो तव्हांजे लाइ बुसरू बादशाहज़ादीअ मोकिलियो। हाणे तव्हां वेहो। इन विच में राणो जेको हुजे त पेशाब जे ख़्याल सां वियो हलियो हुजे, बाक़ी हिन जा जेका 3 संगती हुजनि उहे वेठा हुजनि। हाणे हे चवनि पिया जेकर राणो अचे त जेकर खाऊं। हीअ नाथर वापसि वई हली हिननि खे चाकड़िया बुसरियूं ॾेई। हे राणे जे इंतज़ार में वेही रहिया त भला संगती अचे त भला गरजी खाऊं था। राणे बि हिननि खे अकल कई, बाबा केर बि तकड़ न करे, केर बि मुख इजाज़त सां न खावे, बाक़ी मां अचां थो त पोइ गरजी खाऊं था, वंडे विराए सभिनी खे मां ॾींदुमि। हिन चयो बा राणा भलो थिए, असां कोन था खाऊं, बसि तूं वापसि अचे त पोइ खाऊं था। राणो मोटी आयो, ॾिठईं त बड़ा बुसरियूं बाक़ाइदे थिए। हाणे ही बुख बि हिननि खे लॻी हुजे, चवनि पिया हाणे हेॾियूं बुसरियूं के छॾियूं। राणे अहिड़ो कमु कयो, उहा बुसरी उन मां टुकुर भञी हिकिड़ी ॿिली घुमंदी वते पई, वञी उन ॿिलीअ खे टुकुर जो होश लियं त ॿिलीअ खुरड़ी कोन हुई, पेरनि ज़मीन पेर मां निकिरी वियसि, बसि वञी किरी। हिन जो ॾिठो त बणा हुन खुरड़ी कोन हुई, ईअं ॿिली मरी वई। हिननि दोस्तनि खे चई ॾिठो, हीअ ॾिस ॿिली के मरी वई। चई तव्हां हीअ बुसरी खाओ आहे, तव्हां बि खुरड़ी न हणो आहे, ईअं ज़मीन हेठां पेर निकिरी वञनि, ईअं पिया वञो जे ॿिली पई आहे। हिननि जी ताड़ियूं वॼी वयूं, चई वाह राणा जे तूं न हुजे अॼु असां मरी वञूं हा। चई तव्हांखे ख़बर न आहे, हीउ जेको 50 ॼणो मारियो अथई तो ईअं ई मारियो अथई, लठ भाटे जहिड़ो ई कोन्हे हिते, हीउ दिमाग़ जो मसइलो आहे, दिमाग़ जे हिसाब सां 50 ॼणो मारियो अथई, ईअं कोन मारियो अथई। सो हीउ 50 ॼणो ईअं थोरे मोह आहे। हिननि चयो त वाह राणा जे तूं न हुजे वाक़ई बि असां मरी वञूं हा। वरी जो नाथर मोटी आई त ॾिठे त बणा 4 साह सलामत वेठा आहिनि, उहे बुसरी पासे ते हारे फिटी कयनि हुननि। हिन जो ॾिठो त वरी साॻी वापसि वञी सिधो सो वञी बादशाहज़ादी जे अॻियां किरी पई त वारो कर, हीअं हे मसइलो आहे, 4 सही सलामत वेठा आहिनि, कुझु बि न थियुनि। बादशाहज़ादीअ खे हिते दिलि में धकु लॻो त बेली हाणे त वॾो मसइलो थी वियो, हाणे त हीअ त जेका हिमल ताणी हटनि नथा त हुन बि चयो त आहे इन खां चइनि में हिकिड़ो ई मर्द, 4 न आहिनि, हू त 4 बेवकूफ़ आहे, हो जेका 50 ॼणो आयो त बेवकूफ़, उहो त असांजे फ़रेब में अची वियो, उहे त विया हटी, पर हाणे हिननि में ख़बर नथी पए त कहिड़े खे दिमाग़ घणो आहे। सिधो सो वञी बानीअ खे चवणु लॻी, हाणे मुंहिंजी 60 सहेली घुराए त मां पंहिंजी 60 सहेलीअ सां सलाह कयां, सो मुंहिंजो एद त थियल आहे, पर वधीक वरी उहो मीणो तानो न ॾियनि, सो उहा घुराए। वेही वरी बादशाहज़ादी चवणु लॻी, बानी हाणे हिकु ॻाल्हि कर त इन मां ॾिस त होशियारु चइनि मां कहिड़ो आहे।
हिकिड़ो पट जो गिंडियल ढेर आहे सॼो बाक़ाइदे गिंडियल चे हीअ वञी ॾियनि त हिन में हिकु तार करे सही सलामत जीअं पट हूंदा आहिनि वेड़ियल ईअं वेड़ेसि मूंखे तयारु करे ॾियो। हीअ सिधो सो बानी खणी आए उहो गिंडियल पट जो ढेरो अची हिननि खे ॾिने त बाबा वारो कयो हिन खे सीधे हिसाब सां गिंडो कढी पगे हिकु तार करे ॾियो। हीअ सही टई जेका हुया तो ईअं आहे लोकल में वेचण खे दिमाग़ कोन हे साईं शुरू थिया अने कम सां लॻी विया को होॾो पियो पट खे ॻोल्हे को तार खे होॾो पियो ॻोल्हे त हाणे कई गिंडियल पट हिननि को कीअं छॾाइजे। हे लॻा पिया न वटि सठि लॻी पई अथनि राणो मेंदरो बि वियल हुजे वरी उहो बि जो मोटी आयो त छा था कयो चे हीअ असांखे सुवालु आयो आहे त वारो कर हिन खे हिकु तार ठाहे सफ़ा वीआईपी करे ॾियो। राणे मेंदरे खे दिमाग़ वॾो उन महिल चवंदो भाई हेॾे मूंखे ॾियो तव्हां को न खिलबो मां थो खिलियां। हुननि को वठी उनखे देरी न कई उन वटि छुरी हुई कट कट करे गुलड़ा ठाहे वरी जेको छा वॾा घोड़ो हुयुसि पंहिंजो उनजे मथां कन खां मथे जेकी मार मथे हूंदी आहे उन में विझी फिटी कयईंसि लड़काए छॾियईंसि। हिन जो असांजी मर्दनि जी तार ई आहे हिकु ई आहे असां रन थोरी आहियूं तार तार करे ॻोल्हियूं हिनखे। हे सही चए त वाह राणा तूं न हुजे त असां भला हिते परेशान थी वञूं महीनो थी वञे हिते असांखे इहो हिकु तार न थिए। बानी जो मोटी आहे ॾिठे त बणा उहो छा वॾा घोड़े जो फंदड़ लॻो पियो आहे उहो आहे ई कोन ढेरो। वरी वापसि वञी वरी बड़क वञी थी हेठि ऊंधी थी पजी रही बादशाह ज़ादीअ खे चवणु लॻे त आहे चइनि मुंहिंजा मर्द आहे को मोचारो अण लखो त अख में को गाईअ शाइरी हुई वॾी पर मूंखे ॾा नथी अचे सो हाणे छा थींदो। चवणु लॻे मुंहिंजी सठि सहेली खे घुराए त मां हुन सां सलाह कयां। बानीअ देरी न कई सठि सहेलीअ खे न्यापो खणायो ख़त खणाया हेॾो होॾो सठि सहेली हिनजी आई हिनखे चवणु लॻी अदी हाणे हीअ टोली जेकी आहे त वॾो ज़ोर ॾिनो अथमि हटे नथी शायदि मतां सुभाणे मूंखे शादी करणी पइजी वई मतां तव्हां मयार जो त तव्हां हेड़ी आहे तेड़ी आहे तूं शादी कई भक्त जी ॻाल्हि आहे सो शादीअ जो शौक़ु न आहे पर हीअ टोली मुंहिंजी हटे नथी मतिलबु त हीअ बाक़ाइदे सुवाल भञंदी थी वञे हाणे छा कयां सलाह का तव्हां बि ॾियो। हाणे सठि सहेली चवणु लॻियूं मूं महिल खे त हाणे लठ भाठे जो जहिड़ो हुजे त खणी तुंहिंजी असां मदद कयूं सिपाही के नौकर वग़ैरह ॾियूं जा पाण बि लड़ी पऊं। हिते आहे मसइलो दिमाग़ जो। हाणे दिमाग़ में असां सहेलियुनि खां ज़ोर में ज़ोर दिमाग़ तुंहिंजो आहे दिमाग़ पंहिंजो पाण लॻाए पाण इहो कमु कर बाक़ी असां तोखे मेणो कोन ॾींदोसीं वधीक भाॻ न तुंहिंजा सो तुंहिंजो वाइदो थियल आहे जे मुंहिंजो वाइदो वाक़ई थियल आहे त जेको मुंहिंजे पलंग ते पेर रखंदो सो मुड़ुसु मुंहिंजो उहो आहे सो मां जो संगतनि सां सलाह करे छॾिया हिन जो को मसइलो न आहे तोखे असां मयार न ॾींदोसीं। हेॾे सठि सहेलियूं वयूं हलियूं देरी न कई हिन नाथर खे चयो मूं महिल त वारो कर हिकु हिकु करे हाणे वठी आहे त इन साॻे हंधि पंहिंजे हिसाब सां ॾिसूं त कहिड़ो थो हिते मुंहिंजी पलंग ताणी पुॼे। पहिरियों त हुननि खे सुवाल ॾिने बि पंहिंजे हिसाब सां मारे पई पोइ जो आयो त हिकिड़े खे वञी सिधो सो आई ॾमर भटीअ खे ॻाल्हि चई तूं हल। ॾमर भटी हिन ते मस्तु थी पियो चवे पियो त बसि नाथर खे चयो वियो बसि तूं मूंसां शादी कर मुंहिंजे लाइ मूं महिल तूं आहे। हीअ सफ़ा ते मस्तु थी पियो हिन ते नाथर चवणु लॻो हो चरिया मूं महिल मूंखां वधीक सुहिणी अथई मां त अधु बि न आहियां उनजी बाक़ी जे हा मूं महिल न मणे पोइ भला इन ॻाल्हि खे मां सोचींदुमि बाक़ी हाली तूं वञ जे सही जे ईअं थींदो चे हा चे चलो हीअ थिए पंहिंजे हिसाब सां घोड़े ते चढ़ी पियो चई हलो हकिल न होकारंदा वञे पिया लॻो धम जतर हीअ सही बाको किरी पियो बावरे में हीअ पासो ॾेई नाथर हली वई अंदरि जो हिन गुफ़ा में वकड़ वकड़ ते वञे पियो त अंदरि बलाउनि जी तस्वीरूं ऐं रील जो हलाए त हिन आवाज़ ॿुधा बलाउनि जा हेॾो होॾो ॾिसी भला हेॾा भोला बंदर को हेॾो थो अचे को हेॾो थो अचे जादू ई मंतर हुते त हिन जो ॾिठो त बणा वठी थो पोइ हिते घोड़ो भॼाए साॻियो वञे पियो। वरी राणे में त अहिड़ो कमु कयो जो 2 विखूं दोस्तनि खां लिकी अॻिते थी बीहो त बणा को बि दोस्त अचे त मां उन खां हाल वाल वठां। हे जो अॻिते वियो त ॾिठे त भला वरी मोटियो थो अचे पियो पंहिंजे हमराह खे पुछा कीअं ॾे हाल वाल चई त राणा न वञजांइ हेॾियूं भलाऊं जानवर आहिनि हले छा छा खाई वेंदे मारे छॾींदे सफ़ा बाहि वांगुरु बरनि थो पिया उते न वञे कहिड़ी बि हालत में केर बि न वञे बसि वापसि हलूं न त मरी वेंदव काॾों बचंदासीं। ही राणो चवणु लॻो त तकड़ न कर तस थधो थी सभु हिकु जहिड़ा थियूं पोइ कोन थींदी का पचर हिक ॿिए खे मयारूं कोन ॾींदासीं जंहिंमहिल तूं ॾिसी आई असां न ॾिठोसीं त पोइ तोखे त थुक पिया कंदासीं त तूं हेॾो ऐं ड्रिजणो ऐं हेॾो ऐं भाड़ी ऐं काशी असां न ॾिठी त असां के एतबार कंदासीं ईअं
त हुननि खे चयो त बाबा को बि कुझु कोन्हे, हर को पंहिंजे हिसाब सां थी मोटी अचे, पोइ सभु को हिकु जहिड़ा रलिजी बलिजी वेंदासीं त पचर का बि न थींदी अहिड़ी। हिन ते राणे सलाह वठी सिधो सो आयो, दोस्तनि खे चयईं त बाबा हुननि चयो मूमल माणे अचे, यार मूमल माण वियुमि पर मुंहिंजे नसीब में कोन्हे, मां मोटी आहे त कोन माणे सघियुमि। ॿिए चयो त मां माणे त इहो को मसइलो ई कोन्हे को। चए वञ भा, हे जो वञे वरी साॻो लॻे धम चचर, वरी साॻी वञे नाथर सां गॾियो वञे, नाथर वॾो पासो ॾे गुसाई हली वञे त वरी रील चालू करे त वरी हीअ आवाज़ ॿुधी भलाउनि जा बुछड़ुनि जा हेॾो होॾो जादुई मंत्र हिसाब सां त बाबा वरी वापसि मोटी आयो। हिन ॾिठो त बाबा वॾो अंदरि कमु आहे, वरी राणो मेंदरो मतिलबु उते ई बीठो, हिन संगती आयो, हुननि संगतनि सां मिलियो ई कोन, अॻे हिन खां हाल वाल वरितो आहे। हिन चयो त बाबा का बि पचर न कर, कुझु बि ॾिसी आयो आहे, तूं दिलि में रख, कंहिंसां बि हवालु न कर, ड्रिजार कंहिंखे बि न, हर को थी अचे रलमल थी अचूं, पोइ केरु कोन थींदी का पचर। हे बाबा आयो साॻो संगतनि खे चए बाबा मुंहिंजे नसीब में कोन हुई सो मां वियुसि पर कोन मोटी आयुसि। अदा वरी आख़िरी जेको हिननि जो रहियो टियों दोस्त, ॿ दोस्त थी आया, टियों ऐं चोथों राणो। टियों जो वियो त उनखे बि साॻो ई नाथर भॻी हली वई, लॻो धम जतर, वरी साॻा इहे मुंहिंजे घिटी भरियल हुई, उन हिसाब सां वियो अंदरि, जानवरनि जी तस्वीरूं ॾिसी हिरास थी वियो, हिनखे हिरास वठी वियो, हीउ उतो ई वापसि मोटी वियो। हाणे अंदरि त घिटीअ में अंदरि त जेकी वञे पई उते त ऊंधा ई हुजे न, रुगो हे भलाउनि जे हिसाब सां छापा अहिड़ा ठहियल हुजनि, जो आवाज़ हुननि में ॿुधी हिन जो हिरास में माण्हू मोटी पियो अचे। हेसि वापसि अची मोटी अचे, वरी साॻो अचे राणे खे मेंदरे खे चयईं त भाउ हीअ ॻाल्हि हेतिरी आहे। हिन दोस्त जेको पछाड़ी वारो मोटियो राणे मेंदरे खे एॾा इलाज करणु लॻो राणा, ऐं उनखे पिटण में लॻो। राणा मुरंदे कीन काणा मुरंदे कीन की, जॾहिं तोखे ख़बर पवंदी भलाऊं खाईंदे तॾहिं तोखे ख़बर पवंदी पचर थींदी, तूं दलेर दोस्त आहे, मां तो चवां तूं न वञ। तूं हिकु काणो बि आहे हिकु अख खां, हिकु अख ते असां सॼा हुयासीं, पासो ॾे गुसायासीं, तूं कोन भॼी सघंदे, उते भलाऊं खाई वेंदे, राणा तूं न वञ। राणे खे इश्क लॻल हुजे, राणो चवे ईअं पियो त मां वेंदुसि, तव्हां थी आयो त मां छो न वञा। हिते ते राति जो बि पोयों अचे पर थियो मतिलबु त राति घणी थी वई, मतिलबु 9-10 थी आहे, हिते राति जा शुरू हिते ई थी। राणे ॾे आई बाबा, हाणे नाथर त बाबा हाणे कंहिंजो वारो आहे, त राणो मेंदरो चवणु लॻो त हाणे मुंहिंजो वारो आहे, 4 थी आया। चई हल तूं। हीअ जो वियो त साॻो ई धम जतर लॻो, हीअ पासो ॾे गुसाए वई, वञी साॻा रील हलायईं, हीअ अंदरि वञी उते वञी बीह रहियो। हिन चयो त हाणे कुझु बि थिए, हू मोटी आया न, सॼी दुनिया में हाणे ख़बर पइजी वई आहे, असां हितो मूंखे मोटणो न आहे, मरणो आहे त मरणो आहे बसि। राणे मेंदरे दिलि वॾी करे ठका जो खणी हिकु तस्वीर खे मुक जो कढाए, तस्वीर खे लॻी जो तस्वीर फाटी बीह रही। हिन खे राणे खे ख़बर पई हीअ त बा सॼो जादू ई खेल आहे, हीअ त भलाऊं आहिनि ई कोन। अची राणो जीअं घोड़े ते हुयो तीअं ई घोड़ो अची भॼाईंदो फिरी वञी नाथर जे पोयां फिरी आयो, जिते हीअ रील हलाए पियो वेठी। सिधो सो हिन खे नेट जो लकुड़ हुयो घोड़े खे तड़ण वारो, उहो ही खणी सिधो सो अची पोयों बीह हुनखे अची बाहि मथे विधाईं नाथर खे। नाथर जो राणे खे ॾिठो त ज़मीन पेर खां खिसकी वियसि साईं। देरी न कई, उन महिल हुनखे लकुड़ हुयो हिकिड़ो जो वाहें त उहो मखण जी ठहियल घिरी वियो नाथर खे। नाथर अची इलाज करणु लॻसि, राणा मूंखे न मार। चई हीअ चंडी सॼो कमु तुंहिंजो आहे, हीअ जेको 50 ॼणो मारियो आहे रेगुन आहे तूं मारियो आहे, इन में बादशाह सादी जो को बि ॾोह न आहे, तोखे आर्डर ॾिए पे सॼो ड्रामो तुंहिंजो आहे। तूं न जहिड़ी हूंदी आहे न तूं माण्हू ई मारींदी आहे, हेॾा माण्हू मारिया अथई। देरी न कई, उन महिल खंजर हिकिड़ो हुयो त उन महिल हिनखे पंहिंजे हिसाब सां ॿधी, ऐं हीअ खंजर उन में मेटणु लॻो त हीअं सफ़ा ॾिठईं त हिकु हिकु ॻोड़ो अखि मां नार थी वहणु लॻो नाथर खां। शल इंसान न कंहिंजे इंसान जे हथु अचे, मजबूर इंसान अची इलाज करणु, राणा हाणे मूंखे छॾु माफ़ु कर। चई राणा तोखे मां जॾहिं पुॼायां मूमल वटि पलंग वटि त पोइ मूंखे माफ़ु कंदे या छॾींदे। हिन राणे ॾिसी चयो हाणे न्याणी बि आहीं सुहिणी सेफ्ती बि आहीं, मूमल ताणी पुॼाईंदी उन पलंग ते त तोखे मां माफ़ु कंदुमि। राणे खे चवणु लॻी त अॻु में थी त मां पोयों अचां थी, रसींदी हलायां थी। राणे चयो ईअं न, मां अॻु में थियां हिकु अंधो माण्हू, हिकु आहे कोन, तूं पासो ॾे गुसाए वञे त इहो पोइ कंहिं मसइलो थिए, मां अॻु में न थींदुसि, तूं अॻु में थी, तुंहिंजी चुत में मुंहिंजो हथु हूंदो, मतिलबु बांह में, पोइ हलंदासीं उते मूंखे पुॼाए पोइ तूं भली वञ।
हाणे साईं हीअ मजबूर हीअ अॻु में साईं पोयों राणे जो हथु ॿांह में पियो त हलंदे हकलंदे सिधो सो वञी मूमलारे उन पलंग ते वञी पुॼाईंसि। नाथर जो पुॼायो त अते ई राणे हकल करे पलंग ते वेही मूमल खे चए थो बसि मूमल तुंहिंजो शर्त इहो हुयो? चई हाय राणा बसि मुंहिंजो शर्त इहो हुयो सो बसि छा कयां। चए हाणे त राणा मां वेठी आहियां मेरे पलंग ते तूं हेॾी कशालो करे इहो सफ़ेद पलंग रखियो अथमि VIP तयारु करे तुंहिंजे लाइ तूं इन ते वेह मां हिन ते वेहां त ॿई केचरी कयूं। राणे चयो त मां हेॾी मतिलबु त खशालो करे आयो आहियां तो ताणी पुॻो आहियां मां सफ़ेद पलंग जो बुखियो न आहियां मां वेहंदुमि त तोसां गॾु हिते वेहंदुमि पलंग ते इन ते मां छो वियां। उते ई मुर्की चवणु लॻसि मूमल ए राणा तुंहिंजो को नसीबु भलो आहे इन सफ़ेद पलंग ते वेहां त इहो पट जो ठहियलु आहे हिकिड़ो भुतड़ो इन ते वेहां हेठों अहिड़ो खूह ठहियलु आहे खूह में अंदरि हलियो वञे उन में शीखूं अहिड़ियूं लॻल आहिनि तोखे शीखियूं घिरी वञनि तूं मरी वञे राणा पर तुंहिंजा भाग भला न सो तूं न वेठे सो हाणे जीअं चवें। नाथर खे हिन चयो सिधो सो मारो घोड़ो हथे वञी पंहिंजे हिसाब सां ॿध ऐं दरवाज़ा जादू हुआ जादू जे हिसाब सां खुलनि पिया बंदि थियनि पिया उहे दरवाज़ा हिन पंहिंजे हिसाब सां जादू हयो बंदि थी वियो। हे राणो जेको हुयो सो उन मूमल सां चए चटे में पंहिंजे हिसाब सां हुनजो शर्त पूरो थियो मूमल सां अॼु हू मिलियो। जेका राणे जा दोस्त हुया पोइते उहे परेशान थी विया पाण में चवणु लॻा त मां वियुमि दफ़ा 15 मिंट मूंखे लॻा मां उते वरी मोटी आयुसि ॿिए हिकिड़े चयो तोखे 15 मिंट लॻा मूंखे 10 मिंट लॻा 10 मिंटनि में मोटी आयुसि वरी टियों चवे त भाउ मूंखे 5 मिंट लॻा 5 मिंटनि में मां थी मोटी आयुसि हीउ राणो वियो आहे गुम थी वियो बसि वयूं भलाऊं खाई वयूं यार भलो दोस्त हो हिननि में सफ़ा थी बड़क मची वियो दोस्तनि में रोज़ु राड़ो थियो बणा राणो अहिड़ो भलो दोस्त हो जलियो मांसि बि ॾाढो पर न मुड़ियो। हाणे छा थींदो साईं पोइते दोस्त विञाए वेठा हथनि सां उहा राति हिन अधु राति गुज़री वई हुजे हे उते रहिया पिया वञनि हाणे इन अफ़सोस मुंहिंजा सिॼो उभरे त असां नईकर कयूं भला हाणे दोस्त त असांजो वियो हलियो हे बि साईं सिॼ उभरियो कनी कढी राणो बि हार सिंगार कयूं विनतो सिंधो ऐं दोस्तनि सिधो सो अचे थो पियो। दोस्तनि सां राणो जंहिं महिल मिलियो त दोस्त ॾाढो हिनखे ख़ुशि थिया एॾो ख़ुशि थिया जो बेअंत चई हुनखे राणे खे त ॾेवाल मूमल माणियई चई हा यार मूमल मां माणियुमि हाणे बसि मूमल बसि जेको हुयो शर्त हुनजो पूरो थियो मूमल हाणे मुंहिंजी आहे। चई राणा मूमल जी मुबारक हुजई पर हाणे तूं मूमल त मारी पर असांखे त ठठे छॾे आहे न पंहिंजे मुल्क ते पोइ तूं भला वरी मूमल खे चओ हिते पोइ अची पंहिंजे हिसाब सां शादी करे कुझु बि करे तुंहिंजी मर्ज़ी असांखे वापसि हाणे ॻोठु फिटी करे आहे तूं त मूमल माणी न अदा इन चई हाणे हिननि दोस्तनि ॾे वियो मतिलबु त घर मोटी वियो सिधो मूमल खे चई न मूंखे हाणे दोस्त आहिनि मां दोस्त फिटी करे अचां मुंहिंजो वाइदो आहे तोसां मां मिलणु ईंदुमि पियो। चई राणा भली तुंहिंजी मर्ज़ी आहे तूं वञी दोस्त फिटी करे आ तुंहिंजे मथां हाणे। राणो वियो सिधो सो पंहिंजे हिसाब सां हितां खां वठी 4 महीना चयो मां पंधु लॻंदो हुयो त हीउ दोस्तनि सां वञी उते 4 महीननि जे अंदरि पुॻो वञे उते दोस्त पंहिंजे ॻोठु। पोइ राणे खे हाणे इहो थी पियो त हाणे हुन सां वाइदो करे वियो त हाणे कीअं मसइलो थिए हिते बि पंहिंजो घरु बचा राणे जी अॻे शादी थियल हुई। पोइ हीउ राणे इन सोच में वेठो त हाणे अहिड़ी काशे मूंखे हुजे जेका पंधु बि सुठो आहे राति में वञा राति में मोटी अचां। पोइ राणे जे पीउ जी ॾाची हिकिड़ी अहिड़ी हुई जो बुनियादी ॾाची हुई उहा मतिलबु त अले केतिरो 200-500 कोह पंधु कंदी अञा मथे हिन खे पीउ जी ॾाची यादि पई। पोइ हिकु अहिड़ो कमु कंदो हीउ जो सिजु लहंदो हीअ संजे ठाहे ॾाचीअ ते चढ़ंदो हो अधु राति जो पियो हूंदो त सिधो सो वञी मूमल जी काक ते पुॼंदो हो। बुनियादी ॾाची हीअ वॾी मंज़िल करे उते वञी पुॼंदी हुई अधु राति जो उते जो पुॼे थो वरी पंहिंजी मूमल सां मिले सिले हेॾो होॾो वरी विंझी सिंझी वरी उतो जो निकिरे उहो अधु राति जो भाङो पियो हुजे असुरु थियण वारो हुजे त हीअ अची वरी घर पुॼे। हिन जो इहो कमु चालू थी वियो अचणु वञणु पोइ ओॾो विंझी सिंझी ईंदो त पोइ हीअ जेका वार उहे आला अञा पिया हूंदासीं। पोइ राणो जो घर खट ते सुम्हंदो हुयो त पोइ ते वार अॻे माण्हू वॾा छॾींदा हुआ पोइ ते वार लड़काए फिटी कंदो त पोइ काक जो पाणी जेको हो सो ॻाढ़ो हूंदो आहे उहो पोइते जो वार वराईंदो त उन वारनि मां पाणी ॻड़ंदो त हेठि जो पाणी किरे पियो त ज़मीन सॼी रत वांगुरु ॻाढ़ी थी वञे। पोइ राणे जी जेकी ज़ाल हुई जो फरियो हणंदी हणंदी अचे त ॾिठे त भणा राणे जो जिते सुतो पियो आहे कंधु लड़के थो पियो हेठि वार में मतिलबु त रत वांगुरु टेपा पिया था हलनि त मतिलबु धरती ॻाढ़ी लाल लॻी पई आहे।
पोइ ज़ाल उन जी जो उथे ॿोहारी जो ॾे ॾिसे त वञी भेणा धरती ॻाढ़ी लाल लॻी पियासी। राणे जो पीउ हूंदो अखियुनि को अंधो। पोइ हे वई वञी सहुरे पंहिंजे खे चई सहुरा ॻाल्हि ॿुधी थी चई चओ छोरी चई राणे जे राति जो मथे को रत वेंदी आहे। चई छोरी रत थो चए हा। पोइ उहो अंधो कनु कीटो करे सोचे सोचे चई छोरी रत न आहे। चई तरी छा थो चई इहो काक जो पाणी आहे। छोरो इहो काक में अचे वञे थो पर इहो काक में जो फाथो त अचे वञे छा थिए थो। वरी कनु कीटो करे सोचे सोचे चई ओया मां वारी दाची। पोइ औलाद प्यारी हूंदी आहे। पोइ जत खे घुरायो आहे उन राणे जे पीउ। जत खे घुराए चई इन खे ॾाची खे पा कोकनि जो हण जीअं ॾाची मंडी थी पए जीअं हिन खे घारी पए न वञे जीअं। पोइ इन खे जत खे घुराए पा कोकनि जो पेरनि खे हणाए ॾाची मंडी थी पई। ॾाची खे राणे इलाज कराए कराए महीनो मासो गुज़री वियो जेको हिकु राति न गुसाईंदो त महीनो गुज़री वियो इन खे इश्क में। हुयो त सचो पोइ कचो थी पियो न। पोइ साईं हिन साईं अहिड़ो कमु कयो ॾाची जॾहिं मुई राणे खे अलोल आख़िरकार ॿी सिधी न आहे सोचे सोचे सिधो जत वटि वियो। चई रईस ॾे ख़बर मुंहिंजी ॾाची जो को बुनियादु आहे ज न आहे। हा भोतार हिकिड़ो कमाट आहे पर पोठी न आहे। चई संज तुंहिंजी भेण खे जा पोठी न आहे। पोठी मां पाण कंदोमांसि इश्क जे अंध में अचे पियो। हुन गोॾो ॿंधी संज मथां राहे ठाहे ठुके तयारु करे चिराणा हाणे संजो थो हे जीअं ई जो लकुड़ खयूं कुॾ कयूं आयो तोॾे मथां चढ़ी उथाईंसि। तोॾे जो जंग खोलण ई विसरी वियो न इश्क जे अंध में। उथाईं त तोॾे टिनि जंगनि ते आव कई आहे। 25 कोहनि ते तोॾो 3 जंगनि ते वियो। पोइ जो हीअं ख़्यालु कयो त वञी भेणा तोॾे जो कमु लाहे तोॾे खे उछाए चौथी जंग जो खोलियईं। हा जे विच में अञा भुली वियुमि। तोॾो जीअं जो नओं जो उथियो जो त उन टाइम में तोॾे में गोहियूं ॾियणु लॻो। पोइ हिते राणो वञी खे हकल ॾे थो चई गोरा छॾ गोहिनि ते तोते सोढल थी स्वार कुटींदो सां कामनि सां नींदो सां तकिड़ो मूमल सां मिलाए त चंदन चाढ़ियईं काक जा। तोॾे साह ॾिनी 25 कोहनि ते 3 जंगनि ते वियो। पोइ उहा जंग खोलियईं वरी जो साह ॾिने त काक खां ॿिसट टपायोसि। बुनियादी ॾाची जो फर हो न। काक खां ॿिसट टपायोसि। पोइ हाणे हिनखे क़िबले जी ख़बर न पए पई। हिकिड़े धनार खां पुछा कई काकियूं हुयूं 2। चई मूमल वारी काक किथे आहे। उन चयो कहिड़ी काक पुछे थो। चई मूमल वारी। चई हीअ काक त न मूमल वारी काक जेका सीतलराव जी यार मूमल। हिन चयो अबो यार त मुंहिंजी सीतलराव जी यार कीअं थी वई। अंदर खे बाहि अची लॻी हुयसि। बसि हे मेणो ई झलियूं आयो वरी मां वरी मसलत ठाहे मोकिली धीअ पंहिंजी खे सेखारियईं सूमल खे त वञ वञी भेण जो लहो सुध समाव अहिड़े अंगाणे आव कंहिं तरीक़े सां राणे खे रदी कर जीअं हुनखे दिलि में कटर पए। सूमल जो पई मूमल जी भेण आई नंढी उहा मर्दाना कपिड़ा पाए पटको ॿंधी बूट पेरनि में पाए बेद जो लकुड़ खणी औलाद रखे। बसि भेण ई सुती पई जीअं ई निंड ई पई हे बि चादर खे मथे करे गॾु सुम्ही पियसि। सुम्ही जीअं जो पई जो त बसि हे जीअं जो राणो जीअं जो अजाम ते आयो जो ॾिठे त भले ॿिली सीतलराव गॾु सुतो। ओ नी धनार वारी ॻाल्हि यादि आहे न। मथां बि पोइ बयानु करेसि थो। पोइ चए थो मूमल तो कई तोखे फबी मूमल हीअ मज़ाक तुंहिंजी ओताक मूर न ईंदुई मेंदरो मूर न ईंदुई मेंदरो हीले भञी हुई हेर ऐं हेकर चिम हयूं वञा खनो खिमाए पोइ घणे ॾिठियुमि ॻाल्हिड़ियूं इहे दिलि सां दौड़ाए पोइ चिम खारी वड़ ख़ाननि जो इहो जोड़ न जुगाए हाणे ॼणे तोणी ॼमाए जो चढ़ी हर्फ़ रखियो मां हक़ जो। पोइ माम साण मिलाए काम रखियसि निशानी वारो लकुड़ रखियसि कच्छ में। राणो हलियो वियो। पोइ हिते सुबुह थी जॾहिं जो उथी जो त भले ॿेली भेण जा मर्दाना कपिड़ा बि ॾिठईं रूप बि लकुड़ बि ॾिठईं उठ जा रंध बि ॾिठईं दाह करे किरी पियो त अॼु मां धाड़ो थी वियो राणो कावड़ी। पोइ हिते साल खनि जेको आहे राणे खे कचो करनि था इश्क में। पोइ हिते राणे खे चईं त राणा 5 करे 5 न थिया त राणा 10 करे 10 न पिया थियनि त राणा 20 त करे 20 न पिया थियनि त राणा 30 करे 30 न पिया थियनि त 40 करे 40 न पिया थियनि त राणा 50 करे 50 60 करे
60 न पियो थिए त 70 करें, 70 न थियो त 80 त करें राणा, 80 न पियो थिए त 90 करें, 90 न पियो थिए त 100 त करें। वरी हाणे इन जी मान्या थी जे राणा 5 करें पंहिंजी सम्झ उहा बि तोखो न थी। राणा 10 त करें, केॾा माण्हू 10 हूंदा आहिनि, उहो बि तोखो न थियो न। राणा 20 त करें वेही रहे तॾहिं बि तो ख़बर पए, उहो बि तोखे न। साल खो खे माना खुटाए थो इन ॻाल्हि में, उहो बि तोखो न थियो। राणा 30 त करें 63 त झले तॾहिं बि तो ख़बर पए, हा उहो बि तो न कयो। राणा 40 त करें 40 त थी वे तॾहिं बि तो ख़बर पए, उहो बि तोखो न थियो। राणा 50 त करें पंहिंजो वीचार त करें दिलि में, होॾो 50 होॾो पंहिंजो वीचार, उहो बि तोखो न थियो। राणा 60 त करें 60 ॾेई लोही त लाए तॾहिं बि तो ख़बर पए, हा उहो बि तोखो न थियो। राणा 70 त करें 7 त रखें, उहो बि तोखो न थियो। राणा 80 त करें 80 लप त करें टरड़ो सी भॻे छो। राणा 90 त करें नह त वञे हे वात खां, उहो बि तोखो न थियो। राणा 100 त करें उथारे ॿिन्हिनि खे 100 त करें तॾहिं बि ख़बर पए। शीतल राव त भेण सुठी पई ॾिस आशिक खे साल खे कचो करंदा न, हा कचो थिए थो पहिरें इश्क सचो पोइ कचो। वठी मूमल जीअं निकिती कशाला करे, मूमल में त हाणे बदी न हुई न, हाणे त हाणे दिलि में इहो कटर वेची बेईमान थी वियो। मूमल 4 महीना पूरा कशाला करे ढट में वञी पुगस वञी जोगियाणा वेस पाए उते वियसि। उते जीअं जो पुगी जो त राणो वेठो चुप ढारो रांदि खेॾंदो, मथां बि मूमल छा थी चए, तव्हां कहिड़ी रांदि खेॾो था? राणो हीअं तके चए फ़क़ीराणी जहिड़ी असां रांदि खेॾूं तुंहिंजो छा वञे। न राणो नथो सुञाणे, राणो त चुप करे वेही रहियो न। मूमल सुञाणे थी चई जहिड़ी रांदि तव्हां असां खेॾूं तुंहिंजो छा वञे, जहिड़ी रांदि मां खेॾां अहिड़ी रांदि तव्हां खेॾंदव। राणे चयो फ़क़ीराणी तूं कहिड़ी रांदि खेॾंदी आहे? चए मां रांदि खेॾंदुमि सिरनि जा सौदा, सिर ॾे जा वठि। चए कीअं? चए जो तो मां खां इहा बाज़ी रांदि खटी त मुंहिंजो सिर तुंहिंजो आहे, जो तूं मां तोखां खटियमि त तुंहिंजो सिर मुंहिंजो आहे। पर पोइ नौकर कयां बानो कयां जो कुझु बि कयां मुंहिंजी मर्ज़ी, तूं मूंखे खटे शादी करें बानो करें नौकर करें जो कुझु बि करें मुंहिंजो सिर तुंहिंजो। पोइ वाणियो पुटु छाणो हूंदो आहे। राणी दिलि में सोच कई अहिड़ो जो गेहूं वारियो पाट में जो मां खटियो मां बि शादी कंदोमांसि, जो हारायमि बि त मां त शादी कंदुमि, यार ॻाल्हियूं त ॿई मुंहिंजियूं आहिनि। अच जे फ़क़ीराणी तोसां मां रांदि खेॾंदुसि। खेॾ खेॾंदे 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 मूमल हिन को रांदि जीते वेंदी आहे, पर हिकिड़ी ॻोठ उनजी एके में फासे थी। पोइ मूमल ढारे खे बयानु ॾिए थी, पोइ ढारे खे चए थी ढारा खटिया घर बि अपना जो हारिया घर बि अपना। पोइ राणे सही कयो त मूमल बयानु ॾिए थी शायदि। पोइ ढारे खे लंबो ॾिनो आहे राणे, मूमल मुचे खां वरितो, ख़बरदार चई राणा तो बाज़ी हाराई मां हाणे तोखे खटियो आहे, हाणे तोखे मां न छॾींदुसि। चए मूमल तूं मानो सची न थी, तोखे शीतल राव खाई वियो। चए राणा शीतल राव मां सां न हो, मां सां भेण आई। चए पोइ इन जी मूंखे बाहि जो पलव ॾे। चए बिल्कुलु ॾींदुसि। पोइ राणे मॾ घुराया काठियुनि जा, काठियूं ॿाराए बाहि ॿरी बीठी आहे। पोइ मूमल खे मथे विहायो त पींघे ते, मूमल में त बदी न हुई, राणे बेईमान थिए पियो न। मॾ बीहाए पोइ हिते मूमल राणो कणा मिड़ई बेईमान हूंदा। राणो हाणे मूमल खे शिगान हणे थो, चई मूमल तोखे इहा शीतल राव जी बदी बेशकम तूं हाणे बाहि में न घिर अड़ाह में। पोइ हिते मूमल चएसि राणा ईअं नथो चई त मूमल तूं हाणे अछी आहे बाहि में न घिर, अञा बि चई थो त खख रखे जो मांजे मथो, त अञा बि त बदी बशकम बदी जो मां में हुजे त तोड़े छो अचां। तंहिंखां पोइ तोवारे इश्क खां पोइ पाण खे साड़ियां छो न, पोइ कावड़ में बाहि में उछलियो अथसि। बसि वाणियो पुटो बाहि साड़ींदे हथ करे बाहि हुनखे वरितो। राणे आशिक त हुयो न, राणे जो अबो मूमल सड़े थी, राणे टपो न हुनखे बाहि वरितो, ॿई सड़ी कोकड़ो थी विया। किसो त हिते पूरो थी वियो। दोस्तों ये कहानी जे तव्हांखे पसंदि आई हुजे त सिंध सलामत चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटे खे हणिजो। दुआउनि में यादि रखिजो। तब तक कुर्बान आबासीअ खे।